अब खुदा के लिए मुझे माफ कर दो। आपने फरमाया ऐसे माफी नहीं मिलेगी। और फिर वो मदारी आए, वो चौक में वो बीप की बजाए, फिर लोग इकट्ठे हो, फिर हम भी आएंगे, फिर तुम उसी तरह चुटकी देना, फिर जो लफ्ज देखो निकलते हैं ज़ुबान से। वही मदारी के कोई नहीं हथ करे जी हल बाबा हली वरी वा मस्करी विच वरी बाजार में उन्हें चे मस्करी विधी खल्क गड थी मस्त भी आयो वरी ही मानू आयो अचे चुंडड़ी हयई ते ही पोइते दिसी जे तो हां ये लड़कों वाली बातें करते हो, ये लड़कों की हरकतें करते हो। वो जो उसने जाकर देखा तो लड़का हो। सुभान अल्लाह, बोलो ये मुहसिनीन लोग होते हैं। वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन, अल्लाह मोहब्बत रखता है एहसान करने वालों से। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। फ़अताहुमुल्लाहु सवाबद दुनिया व हुस्न सवाबिल आखिरत वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन। सुभान अल्लाह। जो एहसान करने वाला है ना फ़अताहुमुल्लाहु सवाबद दुनिया, अल्लाह ताला उनके दुनिया जा नफा दींदो। सुभान अल्लाह। एहसान करने वालों के दुनिया जा नफा दींदो, दुनिया जा फायदा दींदो, दुनिया में जो कुछ खपे वो मिलंदो। वह हुस्न सवाबिल आखिरत, ऐं आखिरत जो सवाब उन्हें का अन्या फलो दुनिया में मिलंदो, आखिरत में मिलंदो। छो वल्लाहु युहिब्बुल मुहसिनीन, जेके एहसान करण वाला आहिनि अल्लाह उन्हनि सां प्यार रखंदो आहे। एहसान करण वारनि खे दुनिया में भी मिलंदो, आखिरत में भी मिलंदो। भाइरो दोस्तों, अगर पंहिंजी दुनिया मोचारी करण चाहियो था, अगर पंहिंजी आखिरत संवारण चाहियो था, बस हिकिड़ो रस्तो आहे एहसान। छा कयो, छा कयो? एहसान वारी बात वठो, एहसान वारो रस्तो वठो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। फ़असाबहुमुल्लाहु बिमा क़ालू जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहारु खालिदीन फ़ीहा व ज़ालिका जज़ाउल मुहसिनीन। बिच कुरान को पढ़ा गजल न मौलूद। रब जो फरमाए जेके एहसान करण वाला आहिनि उन्हनि खे अल्लाह ताला दुनिया जो पे अजर ॾींदो ऐं उन्हनि खे जन्नत जा बाग भी ॾींदो। जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार, उहे बेहश्त जा बाग ॾींदो जंहिंजे हेठां खां नहरूं थियूं वहनि पियूं। उहे जन्नत जूं माड़ियूं ऐं बाग मिलंदा। खालिदीन फ़ीहा, ॾींहं ॾियारे जे लाइ न, हफ़्ते महीने साल जे लाइ न, हमेशा 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 जन्नत जे बागनि में रहंदा। मौला ये जन्नत जा बाग कंहिंखे ॾींदे, छो ॾींदे? रब फरमायो वज़ालिका जज़ाउल मुहसिनीन। यो बदलो आ, यो एवज़ो आ उन्हनि जो जेके एहसान करण वारा आहिनि, जेके एहसान कंदा आहिनि अल्लाह उन्हनि खे ईअं बदलो अता फरमाईंदो आहे। ऐं कॾहिं ईअं बि थींदो आहे जेके एहसान कंदा आहिनि अल्लाह उन्हनि खे सलाम कंदो आहे। ध्यान कयो, जेकॾहिं हिते इमरान खान अचे ऐं सॾु करे नालो वठी त ईसा फ़कीर तोखे मुंहिंजो सलाम आहे, ईसे जो पैर न ज़मीन ते खुपंदो, वज़ीर आज़म खे सलाम कयो।
खलकत घणी वेठी हुई, मानू तो खोड़ वेठा हा, पर वजीर आजम साहब जी आयो मुखे सलाम कई। खुशी जी गाल है या नहीं? वजीर आजम के सलाम करे तो वो खुशी में फूट जदो ना आए मुझा मिठा, पर जेके अल्लाह सलाम करे शादा जाओ सुभान अल्लाह। रब तो फरमाए व यूसुफ व मूसा व हारून व कज़ालिक नजज़िल मुहसिनीन। सलामुन अला इलियासीन इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन। इलियास ते मुझो सलाम असा एहसान करण वारन के एड़ो ही बदलो दींदा आयो। सलाम अला मूसा व हारून इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन। मूसा के मुझो सलाम, हारून के मुझो सलाम। मां रब एहसान करण वारन के इए बदलो जने मोमिन बाना जन्नत में पहुंचना, रब फरमाइंदो सलाम को रब्बिर रहीम। रहमान रहीम रब जे तरफा तवा के सलाम। इन्ना कज़ालिक नजज़िल मुहसिनीन। एहसान करण वारो मां अल्लाह इए बदलो दींदो आया उनन के। मां रब उनन दी अजमत उनन जे शान के मां अल्लाह पाण सलाम। सुभान अल्लाह। बुधायो यो शरफ आहे या न, या इज्जत एजाज आहे या न? सुभान अल्लाह सुभान अल्लाह। तवा असा सब ही चुंदा अल्लाह जी रहमत मिले। तवा के तलब आहे, तान के पास आहे रब जी रहमत मिले। केड़ा केड़ा रहमत पुत्र जे रहमत मिली वजे ना, जेते रब रहम करे, जेते रब जी रहमत नाज़िल थे, उन जा गम दुख दर्द परेशानियूं हड़ई। हर को चाहे तो रब मुते रहम करे, रब जी रहमत मुखे करीब के चाहो था। पर जेके एहसान कंदा है ना, इन रहमतल्लाह करीबुम मिनल मुहसिनीन। बिला शक बिला शुबा पक्की पुख्ती गाला जेके एहसान करण वारा है ने, अल्लाह जी रहमत उनन के तमाम वेझड़ी हुंदी। चो इनन के रब जी रहमत, इनन के अल्लाह जी रहमत वेझिया। वो मिठा ही उन रहमत जो रंगा मुझो सोनो महबूब इलाही। सवे हजारे मैयत दफन आहिनि, कंहिंजी कब्र ते हीअं मेला न आहे। हर महीने हेड़ी महफिल, चो हर महीने यो एहसान जो बदलो आ। खल्क पंहिंजे पीउ खे बि ख़त्मो दुरूद न थी ॾिए जीअं महबूब इलाही ते आहे। रोज ॾे व्हाट्सएप ते मुखे को मैसेज मिलंदो आहे, साईं मां 5 खत्मा कुरान जा पढ़िया आहिनि, तव्हां पंहिंजे वालिद पंहिंजी अमर जे रूह खे। को चवंदो साईं मूं लख सलात जो पढ़ियो आहे, हिकिड़े माण्हू चयो साईं मूं करोड़ सलात जो पढ़ियो आहे, तव्हां पंहिंजे अबे तां पंहिंजे अमर खे। हाणे इन पढ़ण वारे जो पंहिंजो बि त पीउ मां हूंदो न। पर इन रहमतल्लाह करीबुम मिनल मुहसिनीन। दुनिया उन्हनि खे याद कंदी आ, दुनिया जे दिलनि में उन्हें जी मोहब्बत पवंदी आ। या रब जी रहमत जो रंग आ, इहो उन्हनि खे मिलंदो आ जेके एहसान करण वारा आहिनि। चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या जो मानू अमल कंदो आ, इबादतूं कंदो आ, नेकी जा कम कंदो आ, पर कावरी एड़ी खता थी पवंदी आ।
जो सब अमल चट थी वेंदा इबादत रायगान हली वेंदियूं उन जो नेकायूं बर्बाद थी वेंदियूं वो दोज़ख जो हक़दार बणजी वेंदो साईं फरमाइनि था हिकिड़ा अहिड़ा माण्हू हूंदा इबादत करे जन्नत के बाकी हिकड़ी गिराट छॾींदा वरी अहिड़ो अमल कंदा जो उहे दोज़ख जो ॿारण बणजी वेंदा अमल कॾहिं कॾहिं ज़ायो बि थी वेंदा आहिनि पर हिकिड़ो बानो अहिड़ो आहे जंहिंजो को बि अमल ज़ायो न थींदो आहे ख़बर थी वो कहिड़ो इन्नल्लाह ला युदीउ अजरल मोहसिनीन जेके एहसान करण वारा आहिनि उन्हनि जो अजूरो रब ज़ायो न कंदो उन्हनि जा अमल ज़ायो न थींदा उनखे ज़र्रे ज़र्रे जो इनाम मिलंदो एहसान करण वारे खां अगर कॾहिं का ख़ता थी बि पवे तिरकी पवे त रब उनखे पकड़े वरी रस्ते ते आणींदो रब जी उन ते मथां रहमत जी नज़र हूंदी जेको एहसान करण वारो बस विलायत खपे रब जी दोस्ती खपे रब जो कुर्ब खपे जन्नत खपे जहन्नम खां पनाह खपे दुनिया जी इज्जत खपे माल खपे रिस्क जी बरकत खपे दुनिया जी कामयाबी खपे मौत ईमान वारो खपे कब्र जी कुशादगी खपे जन्नत खपे सब कुछ मिलंदो आहे हिकिड़ो कम तव्हां कयो कहिड़ो एहसान कयो एहसान कयो एहसान कयो पंजन सा एहसान परावन सा एहसान दोस्तन सा एहसान दुश्मनन सा एहसान मञण वारन सा एहसान न मञण वारन सा एहसान जी चवण वारन सा एहसान खोट चवण वारन सा एहसान कंठण वारन सा एहसान छिंदण वारन सा एहसान या जिंदगी अजीब आहे मोहसिनीन जी जिंदगी अजीब आहे इन्हनि जो जीअण अजीब आहे एहसान करण वारनि खे जो ईसाई जो ॾुखाए वरी बि हुन सां एहसान कंदा आहिनि वेर न वठंदा पलांद न वठंदा इंतकाम न वठंदा दुश्मन के भी बख्शे छॾींदा बुराई करण वारे सां एहसान कंदा इन्हनि सां अल्लाह जी मदद रब जी रहमत गॾिजी पवंदी पुट मूंॾे ध्यानु कयो हीअ ॻाल्हि सम्झण जी कोशिश कजो मुंहिंजो सबक़ सम्झण जी कोशिश कजो मां पहिरीं अर्ज़ कयो आहे त तव्हांखे ॿिन्ही जहाननि जी तवंगरी जो सबक़ पियो थो सेखारियां ॿिन्ही जहाननि जा ॾुख ॾोछरा लाहिण जो तव्हांखे सबक़ पियो सेखारियां एहसान करण वारा बणिजी वञो बुराई करण वारनि सां बि एहसान करण वारा बणिजी वञो तव्हांजी दुनिया आख़िरत रब मोचारी करे छॾींदो चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि अन्या मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि
एहसान, इंसानन सा एहसान, पखियुनि सा एहसान, जानवरन सा एहसान, चीत चढ़न सा एहसान। हलो त गर्दन झुकाए हलो, जानी वाणी के मिल के चूंटी ते मथा लत न रखो। जानी वाणी के जानवर के भी नहीं जायो, के पक्षी के नहीं जायो, के इंसान के नहीं जायो, के जी दिल न दुखायो, के जी दिल के नहीं जायो, पर जो ईज़ा पहुंचाए तवा उन्हें सब चंगाई करो। एहसान तुम तव्हांजो पो वेही रंग ॾिसो रब जी रहमत जा, पो वेही अल्लाह जे इनामन इकरामन खे वेही समेटियो। खुदा जाने तव्हां ॻणे न सघंदो, तव्हां संभाले न सघंदो, एतिरा रब जा थोरा ऐं एहसान अव्हां ते सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि रसूल शख्स आयो मदीने वाले साईं वटि, या रसूल अल्लाह मुझा रिश्तेदार हैं, मुझा अजीज हैं, मां उन्हनि सां चंगाई थो कयां, हू बुराई था कनि, मां उन्हनि सां नेकी थो कयां, हू बदी था कनि, मां उन्हनि सां फनो थो हलां, हू मूंसां ख़राब था हलनि। हबीब ने फरमायो तूं बरी बि वञी चंगाई कर।